अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पार्टी नारी फ्रंट जी अगवान कामरेड आलिया बख्शल के दो अचे वहां सां मुखातिब थे ॾाढो ॾुखियो दौर हुयो, हा हुयो, पर जहिड़ो सिधो हुयो। वॾेर के निज़ाम सां, वन यूनिट जे फौज सां, पाकिस्तान जे उन्हनि मुफ़ाद परस्त तंज़ीमुनि सां ऐं अवामी मज़ाहिमनि सां। पर हाणे हर कंहिंजे अंदर में हेॾे अरसे खां हिकिड़ो जेको नैरेटिव हिन रियासत लाथो आहे, हर माण्हूअ जे अंदरि सेंसरशिप लॻाए छॾी आहे। हर माण्हूअ जे अंदरि नंढड़ी नंढड़ी रियासत विझी आहे। ही दौर माफ़ीअ सां मुंहिंजी एॾी सियासी उमिरि नाहे, तव्हां सीनियर आहियो, मां बहरहाल हिन पंहिंजे अॼु जे दौर में सम्झां थी, अॼु जी सियासत ॾुखी आहे। पोस्ट सोवियत यूनियन नाहे इंस्पायर करण वारो। जीअं महिल नौजवान आज़ाद चयो न त को वॾेरे सां झगड़ो करे बि माए फुट वॾेर के निज़ाम सां जॾहिं सहाफ़ी विढ़ियो, हिनमहिल हुनजी बि वरसी आहे 2 ॾींहंनि में, त पोयां इधर बचे तो जोड़ो न बिठो त हाणे भी वरी अवामी मज़ाहिमत अगर थे त पोयां को सोवियत वारो मिसाल न बिठो आहे। बदतरीन शक्ल में जंग दुनिया ते मिली वई आहे। पाण पोयां जंग में था गुज़ारियूं, वो जंग घर खां भी शुरू आहे। सिंध में एवरेज 3 मायूं, ये धरती सिंध जी धरती आहे न, इन खां ख्याली मां भी माफ़ीअ सां मतां मुंहिंजी ॻाल्हि ॾुखी लॻे पर मां लोड़ियां थी। हिकु माउ जी हैसियत में, एक सिंधी हुजण जी हैसियत में, एक औरत हुजण जी हैसियत में, हिकिड़े हेठे तबके सां तालुक में हिकिड़े प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदी आहे, मिनिमम वेज भी मूंखे न मिलंदो, 25,000 मिलंदा। हिकु हेठे तबके सां तालुक रखण जी हैसियत में मां लोड़ियां थी। मुंहिंजो जवान पुट बि हिते लोड़े थो, हिन ई समाज में मुंहिंजी धुरीअ बि लोड़े थी। तव्हां सभु बि बचाओ, पर मां इन पर्सन बि लोड़ियां थी त कुझु नज़र नथो अचे। रुदाली न आहियां त सिर्फ़ु रोईंदमि। हा, मूंखे उमेद ज़रूर आहे अवाम में विड़े थो न ईरान ख़ाली हथे, विड़ंदी आहे आवाम। तारीख़ असांखे ॿुधायो आहे, हारी कॉन्फ्रेंसिस थियूं ऐं उहे उन्हनि हासिलात हासिल कयूं। हाणे छा का तंज़ीम चवंदी अवामी मर्कज़ मार्क्सिस्ट समेत, मां पंहिंजी खोट ते त ॻाल्हाए सघां थी, का हिकिड़ी तंज़ीम चवे त बाबा हिन सॼी बर्बरियत जो जागीरदारी मुखालिफ़त तहरीक सां था हलाए सघूं, औरतुनि सां जेको ज़ुल्म आहे उन जे ख़िलाफ़ असां था हलाए सघूं, ही मज़दूर तबक़ाती जदोजहद, इन्हनि क़ौमी आज़ादी जी जदोजहद लाइ था सघूं, त मां नथी सम्झां त का हिकिड़ी तंज़ीम मिली सघे जुड़त में। हाँ, पर उन जुड़त में जेसिताणी पंहिंजे अंदर मां वॾा को निज़ाम ऐं नैरेटिव खे जेसिताणी पाण घुटो न ॾींदासीं, मां न सिधी सम्झां त असां जुड़ी न सघंदासीं। पंहिंजी सिफ़ुनि खे बि सिधो करणो पवंदो, पंहिंजी सिफ़ुनि खे बि सिधो करणो पवंदो। ॾुखियुनि हालतुनि में आयूं ऐं रहंदासीं। घणी डिटेल न ॻाल्हाईंदमि। ही जेकी रियासत या जेकी तंज़ीमूं सदन मतिलबु 4 दहाकनि खां न आहिनि, मुंहिंजी जेकी 40+ उमिरि आहे, त उन्हनि रोटी कपिड़ा मकान, हिनमहिल उन्हनि जी कोई एजेंडा आहे त रोटी कपिड़ा मकान खसियूं कीअं। तव्हां ॾिसो जेकी ज़रई ज़मीन इन पूरे शहरनि जे जोदारी, मां बि सैरिश नगर में वेठी आहियां, दरिया जे पेट में वेठी आहियां। तव्हां कराची ॾिसो, सॼी ज़रई ज़मीन वई, लाड़काणो ॾिसो, तव्हां जेको बि डिस्ट्रिक्ट ॾिसो, हुनजे इर्द गिर्द ज़रई ज़मीन वई स्टेट एजेंसी सोसाइटीअ जे लाइ। हारी किथे वियो? हारी अॼु कहिड़ी हालतुनि में आहे? हारी उन दौर जो क्लासिकल हारी अॼु छा ओड़ो आहे? अॼु हे अंबनि जी सीज़न आहे, तव्हां लाइ किथां किथां जा माण्हू अचनि था ऐं सिर्फ़ु खेत मज़दूरी कनि था। त असांखे मतिलबु इदारती तौर ते, निसाबी तौर ते रिसर्च थियनि थियूं, पर अवामी मज़ाहिमती सियासती तौर ते जॾहिं पंहिंजे समाज जी हालतुनि जो तज़ियो न कंदासीं ऐं पोइ उन जे लाइ के हल बि न ॻोल्हे सघंदासीं, असांखे उहो बि करणु खपे। हेॾियूं गजारियूं घटि थियूं थियनि ऐं मुंहिंजी उमेद आहे त मुंहिंजे सीनियर साथी इन शइ खे आईंदा वारनि कॉन्फ्रेंसिस में या अहिड़नि प्रोग्रामनि में को तज़ियो खणी ईंदा ऐं तज़िये खां पोइ के दग बि खणी ईंदा मज़ाहिमत जा। मज़ाहिमत थिए पई। अॼु ई कासमाबाद में इन बिल्डर माफिया जे हथां कोई प्लाटनि जे चक्कर में पाण खे ॿाहिरि साड़े पियो, पंहिंजे पाण खे ॿाहिरि साड़े। मज़ाहिमत आहे। हिन मज़ाहिमत खे मुनज़्ज़म करण जो सवाल आहे। उहा ज़िमेदारी असां सियासी वर्कर ते ज़रूर आहे। उहा हिकु सियासी वर्कर जी हैसियत ते मूंखे बि ज़िमेदारी आहे जे मां घर लायां थी त इहो समाजी डॉक्टर बि त असां आहियूं। समाज मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे वर चढ़ियल आहे। बिल्कुलु ॾुखियो थी पियो आहे।
मैं भी मां संसद जी हुजां रात जो जॾहिं मूंखे टाइम मिले तो फेसबुक कल्ह सिर्फ़ 9 इंतहाई इंसान खां इंसानियत खां किरियल जेके वाक़िया थिया आहिनि छोकिरी जी ज़बान कटी अथऊं ऐं जेको पीउ पंहिंजे पुटनि खे कुठो आहे ही सभु मुआशी सबब जे करे आहे न बुक जेको नौजवान हिन हाल में ई वेठल मूंखे ॿुधायो त केॾा नौजवान जी हिन नौजवाननि खे कहिड़ो फ्यूचर ॾिनो आहे असांजी रियासत पर मज़ाहिमत तव्हांखे ॾिनी अथऊं या मज़ाहिमत सिर्फ़ पाण सां न कयो या ख़ुदकुशी नशे में न वेंदायो इन कारण जुड़े खे इनकलाबी सम्झ सां जोड़ियो ऐं उहा सम्झ जुड़ंदी हिक ॿिए सां जुड़ण सां हिक ॿिए खे फतवाबाज़ीअ सां न तव्हां पहिरीं टहीअ में हीअं हो पोइ हीअं हो पोइ रख रखा न आहे रख रखा रियासत करे थी असां ते रख रखा ही फौजी इदारा कनि था रख रखा हे पिंकी जो केस रात खां निकितो आहे छो त सिंध गवर्नमेंट ऐं पुलिस भत्तो न खाए सिठटे जे गुटके जो चवनि था 7 करोड़ भत्तो आहे महिनती ही फौज ऐं हिननि जो जहिड़ो आहे जंहिंमें लोड़े अवाम तो सदाई लोड़ियो असां पर हाणे न हाणे समझणो पवंदो छा कश्मीर कंदकोट तव्हांजे रहण जे लाइ न छॾिया अथऊं जागीरदारी हिनमहिल जागीरदारी उहो बि क्लासिकल जागीरदार न रहियो शायदि मुंहिंजी ॻाल्हि घणनि साथियुनि खे न उहो हाणे असेंबली में बि वेठो आहे उहो ब्यूरोक्रेसी में भी बैठो है हिमल घणनि ॾुखनि अंदाज़नि में बैठो है बिल्कुलु साथी मौसम ॻाल्हि कई त लेफ्ट जो ऐं कॉम्प्रेस अब लेफ्ट से पंहिंजो बुनियादी आहे ई कॉम्प्रेस मां कोम खां सिवा धरती खां सिवा एॾे बच्चे तो ये छा चवंदा चाहे मार्क्सिस्ट न हो चाहे तबकाती जदोजहद जो न हो अॻवान मां त पंहिंजो अॻवान सम्झंदी आहियां पर ये धरतीअ सां जुड़ंदे सवाल आहे न तही थोड़ा असां हर इंतहा पसंद रवैया मौजूद आहिनि तबा पहिरियां क़ौम पोइ तबिको पर मां सम्झां थी क़ौमी सिन्फ़ी ऐं तबकाती अणबराबरी सभिनीनि जो हेकड़ाईअ जो जहिड़ो आहे ऐं गॾियल जदोजहद सां ई पाण हिक ॿिए खे आज़ाद क़ौम आज़ाद थी वञे तव्हांजी माउ ग़ुलाम हुजे तव्हांजी धरती सुहिणी जी धरती आहे न लतीफ़ जी धरती उते रोज़ कारियूं थियूं मरनि त छा असांजी आज़ादी कहिड़ी आज़ादी छा असांजो मज़दूर हारी जो अबाबला ख़त्म थी वञनि जॾहिं क़ौमी जबर हूंदो त मुमकिन ई न आहे त हारी ऐं मज़दूर आज़ाद थी सघे मुमकिन ई न आहे जॾहिं मुंहिंजे दरिया ते मुंहिंजी धरतीअ ते मुंहिंजे कारू झर ते मुंहिंजे काछे ते मुंहिंजे उत्तर ते जॾहिं कंहिं ॿिए जा इख्तियार हूंदा त मुमकिन ई न आहे त मुंहिंजी क़ौम आज़ाद थी सघे थी या मुंहिंजे तबिके जो मज़दूर आज़ाद थी सघे या औरत आज़ाद थी ही जहिड़ो बि गॾियल आहे ही जबर इस्तेसाल बि गॾियल आहे इहो सम्झणु घुरिजे ॿियो सवाल ॿी ॻाल्हि आई त सॉरी हाँ बस मां घणो न ॻाल्हाईंदमि कारण हैदर बख्तियारी जो मां जॾहिं पढ़ां पई त ॿोली ते कमु जेके साइन बोर्ड सिंधी में हुजणु घुरिजनि पुराणियूं रेलवे स्टेशन जेके अंग्रेज जेके ख़ैरात में ॾेई विया तॾहिं इहे बि न हलाए सघिया उते बि सिंधीअ में साइन बोर्ड आहिनि न तख़्तियूं लॻल आहिनि हाणे मूंखे सिर्फ़ु कासनाबाद में असांजा ॿार पढ़नि था न जेके बि हैदराबाद जा मूंखे ॿुधायो के चङे स्कूल में सिंधी पढ़ाई थी वञे के स्कूल में साइंस फाउंडेशन स्कूल में मां पढ़ाईंदी आहियां मां मैनेजमेंट संभालींदी आहियां उते मां केजी नर्सरी 1 2 के पाण वॉलंटरीली सिंधी पढ़ाइण शुरू कई आहे छो जो जेके नौजवान हितां कासनाबाद जो पढ़ियल हुनखे ककपटी बि न पई अचे त ॿोली असांजी धरतीअ सां जुड़त खे विञाईंदी आहे असांजे अदब ऐं शाइरीअ खां असांखे परे कंदी आहे हैदर बख्तियारी जी जदोजहद सां गॾु शेख हयात जो नालो हयो मज़ाहिमती सियासत मज़ाहिमती अदब के तकलीफ़ कंदी है ऐं मज़ाहिमती अदब उत्साह ॾींदा मज़ाहिमती जदोजहद के पाण खे वरी अहिड़ा शेख हयात जहिड़ा पैदा करणा पवंदा ऐं असांखे वरी हैदर बख्श जतोई खां उत्साह वठंदे पाण खे हर कंहिं ॻोठ घर में हैदर बख्तियारी जहिड़ो कामिड़ जहिड़ो आवाम दोस्त औरत दोस्त पोरियत दोस्त हारी दोस्त जो ठाहिणो पवंदो ऐं उहो ठाहिबो गॾियल ये हारी तहरीक जॾहिं मां जेतिरो पढ़ियो आहे त उहा का हिकिड़ी तंज़ीम जी सरवाणी में न उहो सभिनी जो गॾियल त हाणे बि पंहिंजे हारी कहिड़े तरीक़े कहिड़ी हालतुनि में जे तो सनती इनकलाब आयो दुनिया में चाइना में सनती इनकलाब आयो हर पे में तरक्की थी असां वटि ट्रैक्टर ऐं थोरो घणो सनती इनकलाब त असांजी हारियुनि मां जेके गुंडीअ में दाणा सुहे पई वियसि जेके दांद जो जोड़ो सुहो पियो वियसि जेको हर हुयुसि उहो बि वियुसि असां वटि हारी छा हारीअ वटि बचे थो फसल रहे थो टमाटा उन ॾींहुं दरिया में पवाह में
उछलनि त मच्छरूं खाइनि, मुल्क नथो थिए, ज़रई मुल्क आहियूं ऐं हिननि खे अरबनि जी बुख जो आहे। हीअ 28 तरमीम ते थोरो थोरो साथी नौजवान मथां बीठो आहे। 28 तरमीम ना हीअ अञा वधीक ब्रुटल अंदाज़ में असांजी धरती, दरिया, अमन, असांजो समुंड ई खणनि था। बचो कुझु न आहे पर हासिल करण लाइ घणो कुझु आहे। जो मां ॾिसो न जॾहिं पोइ जो देश ॾिसां परदेश ॾिसां उन जो मतिलबु इहो न आहे जेको परदेश में ख़ासि करके त असांजे उतर जो मां पाण कंबल शदादपुर जी आहियां, दुबईअ में ऐं इन मुल्कनि में वञी पोरियो थो करे कहिड़ी हालतुनि में रहे थो। हितां जे पोरियत खां चङी हालत अथसि छा? इन सूरत जे हिसाब सां मां सम्झंदी आहियां त पोरियत जो देश बि साॻियो, परदेश बि साॻियो, त जिते बि पोरियत वेठो आहे पंहिंजी हालतुनि खे बहितर करण जे लाइ पंहिंजी जदोजहद में पंहिंजो किरदारु हासिल करे थो।